ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। फरीदाबाद में ॿ ॼणा गैस्ट्रो ऐं हिकु ॼणो घर ढहण जे सदमे में फ़ौत थी वियो आहे, जंहिं सबबि घरनि में कोरहम मची वियो आहे। यूसी चारो यूसी सैदपुर ॻोठु कंडोवा खडेरो में गैस्ट्रो विघे नींगर ऐं औरत मोरान सोलंगी फ़ौत थी विया आहिनि, जॾहिं त हिकु ॾींहं में गैस्ट्रो विघे 3 माण्हू फ़ौत थी विया आहिनि। घर ढही वञण जे सदमे में अमीर अली चांडियो पिणु फ़ौत थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं पिया। फरीदाबाद में 2 ॼणा गैस्ट्रो ऐं हिकु ॼणो घर ढहण जे सदमे में फ़ौत थी वियो आहे, जंहिं सबबि घरनि में कोरहम अची वियो आहे। यूसी चारो यूसी सैदपुर ॻोठु कंडो खडेरो में गैस्ट्रो विघे नींगर ऐं औरत मोरान सोलंगी फ़ौत थी विया आहिनि, जॾहिं त हिकु ॾींहं में गैस्ट्रो विघे 3 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। घर ढही वञण जे सदमे में अमीर अली चांडियो पिणु फ़ौत थी वियो आहे।